कामयाबी के 1 साल का जश्न। शहदादकोट खां गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट में मक़तूल नौजवाननि जे वारसनि पारां क़ातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहदादकोट में 1 महीनो अॻु क़त्ल थी वियल 2 नौजवान भाइर शहबाज़ मेंगल ऐं अब्दुर्रहमान मेंगल जे वारस मर्दनि ऐं औरतुनि पारां मक़तूल नौजवाननि जा क़ातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ कोटू मोटू चौक ऐं प्रेस क्लब में पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मक़तूल नौजवान जे वालिद अब्दुर्रहीम मेंगल, अब्दुल रशीद मेंगल, अब्दुल हक मेंगल, औरतुनि दुर्बीबी परवीन ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि शहबाज़ ऐं अब्दुर्रहमान खे 1 महीनो अॻु बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया, जेका नाइंसाफ़ी आहे। मक़तूल नौजवाननि जे वारसनि डीआईजी लाड़काणो, एसएसपी कंबर शहदादकोट समेत आला अख्तियारनि खां मक़तूल नौजवान शहबाज़ ऐं अब्दुर्रहमान मेंगल जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे।